तव्हांजो नालो छा आहे, किथां जा आहियो, ज़ात छा आहे, छा मसइलो आहे? अदा मसइलो इहो आहे, मुंहिंजो नालो इज़त खातू आहे, ख़ासि केलियूं। मूंसां मसइलो इहो आहे, मुंहिंजो घर वारो रियाज़ अली आहे, पीउ घर वारो उहो मूंखां तलाक न पियो वठां। मुंहिंजो पीउ माना मूंखां ज़ोरी था वठी आया, तूं तलाक वठि, तोखे मां विहारींदुमि पाण। उन खां पोइ मुंहिंजो घर वारो ॿुधोसीं त गुज़ारे वियो, हार्ट अटैक पई आहे। पोइ छा बि थियो आहे, उन खां पोइ माना मुंहिंजी ज़बरदस्ती मुंहिंजो माना अदब न करायो आहे। ज़ोरी हिकिड़ो मुलो आंदो आहे, उन निकाह न कयो आहे, फॾे वारीअ मां नथो कयां। ॿियो आंदो उनजो मूंखे नाले जी ख़बर न आहे, रहंदो हुते बाज़ार में आहे। उन सां मुंहिंजो ज़ोरी ज़बरदस्ती निकाह करे। उन खां पोइ मुंहिंजा ॿार बीमार थियनि। कंहिंसां निकाह थियो तव्हांजो? कासिम अली सां। कासिम अली केरु आहे? उहो मुंहिंजो सोट आहे, ख़ासि केली आहे। अच्छा, हा, तव्हांजो उन सोट? घर में, जी हा, उन में करायूं आहे। ऐं उन खां पोइ मुंहिंजा ॿार बीमार थियनि, छा बि थियनि, इहो चवनि वञ पंहिंजी पीउ खे चए वञी ॾेखारिनि कनि, माना ॾेखारिनि न, भले मरी वञनि, छा बि थियनि। हाणे मां ज़ाइफ़ां किथां आहियां। उन खां पोइ ॿी ॻाल्हि त वींझण लाइ पाणी जेको उहो बि न ॾियनि। माना मुंहिंजा बच्चा मुंहिंजा मां सूरनि खां मजबूरी खां निकिती आहे, न को कंहिं अॻुवा कयो आहे, न छा। मां पंहिंजे मां शौक़ु खां उतां निकिती आहियां, न को कंहिं मूंखे अॻुवा कयो आहे।